अस्सलाम वालेकुम साईं मोहम्मद याकूब सिकंदरी साहब तव्हांखे अवामी प्रेस क्लब ते अचण ते भलीकार था कयूं। निहायती शुक्रगुज़ार आहियूं जो अवीं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी हिते अवामी प्रेस क्लब ते कई आया आहियो। तव्हां खां ही जेको रजबी महीनो पियो हले, बलारो महीनो पियो हले, इन जे हवाले सां जेके मसरूफ़ियतूं पियूं हलनि प्रोग्राम जमियत जे हवाले सां उन बारे में कुझु पुछणु पियो चाहियां। कहिड़ी तारीख़ ते हिते रत में कोई प्रोग्राम या लाड़काने लेवल ते तव्हांजा प्रोग्राम पिया हलनि, कुझु इन जे बारे में तफ़सील ॿुधाईंदा? वालेकुम सलाम वरहमतुल्लाह वबरकातुहू। तव्हांजी महिरबानी। साईं प्रोग्राम रजब शरीफ़ जा हलनि पिया। अॼु को बि तारीख़ ते 14 जनवरी रजब कोडराणी लगर तोदेरे में प्रोग्राम हुयो। थोरो वापसी थी तव्हां सां मुलाक़ात थी आहे। हीअ रजब शरीफ़ जो महीनो महबूब फरमायो त अलाह साईं फरमायो त रजब शहरुल्लाह शोबान शहरी रमज़ान अल मोमिन। रजब मां अलाह जो महीनो आहे ऐं शोबान मां मोहम्मद जो महीनो आहे ऐं रमज़ान वरी मुंहिंजे मोमिन जो महीनो आहे। हीउ महीनो अलाह जी ज़ात सां बि निस्बत रखे थो पियो। हिन महीने में मुस्लमान जे मथां ज़कात बि फ़र्ज़ थी हुई। हिन महीने जी 13 तारीख़ ते असांजे मुर्शिद मुरबी सैदना अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी विलादत बासआदत बि आहे। ऐं हिन महीने जी 27 तारीख़ ते इमामुल अंबिया सैयदुल मुरसलीन शफ़ीउल मुज़निबीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह साईं ख़ुशी सी महिरबानी फ़रमाए फ़र्श खां अर्श खां ला मकान ते घुराए पंहिंजे दीदार सां नवाज़ियो आहे। हीउ महीनो रजब शरीफ़ जी 27 तारीख़ ते हीउ महीनो बि महबूब मदीने वारे साईं सां निस्बत रखे थो पियो। मुस्लमान मोमिन हर मस्जिद में, हर ॻोठ में, हर गलीअ में मेराज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निस्बत सां प्रोग्राम मुनक़द कनि था पिया, मल्हाइनि था पिया ऐं मल्हाईंदा रहंदासीं इंशाअल्लाह। इंशाअल्लाह साईं। उन खां अलावा साईं तव्हां खां पुछा करिणो हुयो त सहाफ़त जे डिघे टाइम पीरियड में मां कालम निगारीअ समेत सहाफ़त कई। सहाफ़त खां बाद जॾहिं ॾिठमि त हिते रत देरे में असांजे शहर में समाजी तंज़ीमनि जो कोई किरदारु नाहे त सोचियो त समाजी कमु कजे जंहिंसां हिकु आम मिसकिन ग़रीब तबिके जो माण्हू आहे उन्हनि खे कुझु न कुझु रिलीफ मिले। जेके असांजा दीनी मदारस आहिनि उनजी ख़िदमत करण जो असांखे मौक़ो फ़राहम थिए। पर मां हिकिड़ो सुवाल पियो कयां तव्हां खां, तक़रीबन मां हर माण्हूअ जी जॾहिं मदद इलाक़ाई पोस्ट कंदो आहियां त उन ते कोई न कोई अलाह पाक सखी बान ज़रूरु राब्तो कंदो आहे। पर दीनी मदरस जे हवाले सां तमामु हिकिड़ो कंजूस साहिब जो जीअं मुज़ाहिब सरबो आहे उहो कंदा आहिनि। छा कारण थो थी सघे? इहो नेकीअ जो कमु आहे। नेकीअ जे कम में शैतान इन शैतान लिल इंसान अदुव्वुन मुबीन, बेशक शैतान खुलम खुला दुश्मन आहे इंसाननि जो। नेकी करण त उहो ॾे कोन थो पियो, पर जेकॾहिं नेकीअ जो कमु कराईंदो बि त उन में पंहिंजो को मफ़ाद मक़सदु हूंदो। इन जे करे अॼु असांजे माशरे में शैतानी माहौल तमामु घणो थी वियो आहे। शैतान खे घणी तरजीह ॾिनी थी वञे पई। जेको हुक़ूक़ुल्लाह ऐं हुक़ूक़ुल इबाद आहे, यानी हुक़ूक़ुल्लाह अलाह जा हक़ आहिनि, ॿिया आहिनि हुक़ूक़ुल इबाद ॿाननि जा हक़। उहे ॿाननि जा हक़ सही तरह सां अदा कोन था थी सघनि। साफ़ी वग़ैरह जेके आहिनि कोशिशि कनि था पिया, लिलाए करणु कमु कनि था पिया, त उन्हनि जे लाइ रहंदो बि माना उल्टो इल्ज़ाम ॿियो टियों इहो करे उन्हनि जी बि दिलि शिकनी कनि था पिया। पर मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त नेकीअ जे कम में ज़रूरु तकलीफ़ ईंदी, सो सब्र कजे, सब्र जो मुज़ाहिरो कजे। अलाह जी ज़ात बाबरकात उन जे अमल खे किरदार खे ॾिसे थो। अलाह जी ज़ात बाबरकात उन जो को बि कमु ज़रे बराबरि ईंदो उहो ज़ाया कोन थो करे पियो। उनखे इहा उमेद रखणु खपे त मुंहिंजो रब त ॾिसे थो पियो, भले जेकॾहिं माण्हुनि ॾांहुं मोट न मिले त बि ख़ैरु आहे, मायूस न थिए। मायूसी करण बि कुफ़र आहे। अलाह जी रहमत में उमेदवार हुजे। असांखे पंहिंजो कमु करिणो आहे, कम खे वधाइणो आहे, मोट मिले या न मिले, पर मुंहिंजो रब करीम ॾिसे थो पियो। अच्छा साईं, आख़िर में उहे अलाह पाक जा सखी बाना जेके सुजाग न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां ग़रीबनि मिसकिननि जी मदद पिया कनि, वसा जेको आहे उन्हनि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? साईं मुंहिंजे करीम रब सखात खे तमामु घणो पसंदि कयो आहे। मदीने वारे साईं फरमायो त सखी जन्नत खे क़रीब आहे जेको अलाह जे राह में। हिकु आहे करीम, ॿियो आहे सखी, टियों आहे बख़ील, चोथों आहे लईन। करीम उहो आहे जेको पाण न खाए ॿियनि खे खाराए, इहा सिफ़त मुंहिंजे रब करीम जी आहे। सखी उहो आहे जेको पाण बि खाए ॿियनि खे खाराए। बख़ील उहो आहे जेको पाण खाए ॿियनि खे खाराए न। चोथे नंबर ते आहे लईन, जेको
पाण बि न खाए ॿियनि खे बि न खाराए गॾु कंदो वठे उन जे लाइ रब करीम क़ुर में फरमायो आहे वैलुल कुल्लि हुमज़तिल लुमज़तिन अल्लज़ी जमअ मालन व अद्दद। वेल आहे उन्हनि जे लाइ जेके परपुठ गिला था कनि अल्लज़ी जमअ मालन व अद्दद, रुपयो करे माल गॾु था कनि पिया। अयह सभु इहो गुमान करे थो पियो त इहो माल मूं वटि हमेशह रहंदो, इहो हमेशह हिन वटि कोन रहंदो। जेतिरो थी सघे त इहे जेके ज़कात ॾियण जा लाइक़ आहिनि त उहे पंहिंजे दस्तूर मुताबिक़ ज़कात ॾियनि। जेकॾहिं ज़कात नथा ॾियनि, सदको नथा कढनि पिया, त क़यामत जे ॾींहुं महबूब करे फरमायो त गंजे नांग जी सूरत में ॻिचीअ में ॻल पाए करे अची साम्हूं बीहंदो, पोइ सुञाणे थो मूंखे, चवंदो त न मां तोखे कोन थो सुञाणे, चवंदोसि अना कनज़ुक, मां तुंहिंजो ख़ज़ानो आहियां, अना मालुक, मां तुंहिंजो माल आहियां। इन जे करे मोमिन माण्हुनि खे, मुस्लमाननि खे, ऐं ॾिसो न हिन असां वटि इहा ई हिकिड़ी ज़कात ॾियण जी कोताही थी वई आहे। पर जेकॾहिं असांजे पाकिस्तान में सुहिणे नमूने सां सिर्फ़ु ज़कात अदा कई वञे न, त बि को ग़रीब न रही सघंदो। सही था। पर असां वटि एतिरे को कानून कोन्हे, को असां वटि का माना कोन्हे, जंहिंखे मनमस्ती आहे उहो वञी करे थो पियो त ज़कात जो कोई इनकारी बणे वेठो आहे, को ज़कात नथो कढे पियो। पर इहो सुठो अमल न आहे, छो त बुनियल इस्लाम अला ख़म्स, इस्लाम जो बुनियादु 5 शयुनि ते आहे। उन 5 रुकननि मां आम रुकन ज़कात बि आहे, जेके ॾियण असां खपे। वॾी महिरबानी।